सुप्रभात। अॼु असां सिंधी अदब जी माइनास मालकिन प्रोफेसर पोपटी हिरानंदाणी जे बारे में ज़िक्र कंदासीं। सदियुनि खां सिंधी अदब जे बाग़ में केतिरनि ई बाग़बाननि पंहिंजे पंहिंजे ख़्यालनि, तजुर्बनि ऐं आज़मूदनि जे ज़ख़ीरे सां पेउ सींचियो आहे। उन्हनि मां किन त अहिड़ा ख़ुशबूअ वारा गुल पोखिया आहिनि जिन जी सुरहाण अॼु ॾींहं ताईं प्रभावित करे रही आहे ऐं कंदी रहंदी। माली त घणाई थिया आहिनि, पर सिंधी अदब जी माइनास मालकिन प्रोफेसर पोपटी हिरानंदाणीअ पंहिंजे इल्म, अभ्यास, विविधता ऐं ज़िंदगीअ जे आज़मूदनि तजुर्बनि सां सिंधी अदब जे चमन में नई निज़ाकत आंदी। हिन सरस्वती सुपुत्रीअ पंहिंजे दौर जे समाज जी हक़ीक़ी सही तस्वीर पंहिंजे साहित्यक रचनाउनि में पेश कई आहे। हीअ प्रतिभा सां भरियल संपन्न लेखिका हुई। संदसि दौर में सिंध हिंद में ॿियनि सिंधी लेखिकाउनि बि पंहिंजो पंहिंजो योगदान ॾिनो आहे। प्रोफेसर पोपटी हिरानंदाणी सभिनी खे गोए ॾेई वई आहे। सिंधी अदब में संदसि छाप अमिट आहे। हाणे अचो त ॾिसूं प्रोफेसर पोपटी साहिबा सिंधी साहित्य जे जुदा जुदा शाख़ुनि में पाण कहिड़ीअ तरह मोकिलियो आहे। प्रोफेसर साहिबा कामयाब कहाणी नवीस बि हुई त सफल उपन्यासकार बि हुई। उच्च कोटीअ जी मज़बूत नवीस पिणु हुई त शाइरा ऐं सिंधी ॿोलीअ जी माहिरा बि हुई ऐं साण साण सुठी खोजनीक बि हुई। अहिड़े माइनास ऐं होशियार लेखिका जो जनम 17 सेप्टेम्बर सन 1924 ईस्वीअ में हैदराबाद सिंध में श्री रामचंद हिरानंदाणीअ जे घर में थियो। संदसि माता जो नालो मेंगी बाई हो। हिन स्कूली तइलीम कुंदनमल गर्ल्स स्कूल हैदराबाद में हासिल कई। उन बैदि हुन बनारस हिंदू यूनिवर्सिटीअ मां BA संस्कृत में पास कई ऐं हिंदू शास्त्रनि जो पिणु काफ़ी अभ्यास कयईं। विरहाङे बैदि कुझु अर्सो मुंबईअ जे सिंध मॉडल स्कूल में मास्टरियाणी थी रही ऐं उन खां पोइ RD नेशनल कॉलेज बांद्रा मुंबईअ में लेक्चरार थी रही। कुझु सालनि खां पोइ खेसि KC कॉलेज चर्च गेट मुंबईअ में सिंधीअ जो प्रोफेसर मुक़ररु कयो वियो। संदसि शख़्सियत शाहाणी हुई। हूअ निडर, निर्भीक, बेबाक नारी हुई। प्रोफेसर पोपटी हासोमल माखीजाणीअ खां प्रेरणा हासिल करे लिखणु शुरू कयो। हिन हिकु लेख लिखियो जंहिंजो विषय हो उत्तम केरु स्त्री या पुरुष, जेको कराचीअ जे कंहिं रसाले में शाया थियो। पहिरीं ई लेख खेसि वाह वाह सुणाई, पोइ त हिन खे उत्साह मिली वियो। संदसि लेख ऐं कहाणियूं हिंदुस्तान अख़बार ऐं हिंदुस्तानीअ में छपिजी लोकप्रियता हासिल कंदा रहिया। संदसि पहिरीं असलूकी कहाणी हुई चूंडींदे ॿेर वञी पिया खखड़नि, जेकी हिकु तंज़ी ऐं मज़ाक़ी कहाणी हुई। हिंदुस्तान अख़बार में छपिजी हुई। 1949 खां 1965 ताईं लगातार अख़बारुनि में संदसि लिखणियूं छपजंदियूं रहियूं ऐं संदसि फ़न जी अक्कासी कंदी रहियूं। संदसि लिखणियुनि ते केतिरनि ई शख़्सियतुनि जो असरु आहे। संस्कृत साहित्य जे कवि कालिदास, हिंदीअ जे मैथिली शरण गुप्त वग़ैरह जे साहित्य जो मथसि गहरो असरु आहे। तंहिंखां सवाइ साधू वासवाणी, स्वामी विवेकानंद, महाराणा प्रताप ऐं शिवाजीअ संदसि जीवन जा आदर्श रहिया आहिनि। प्रोफेसर पोपटी उन्हनि थोरनि सिंधी साहित्यकारनि मां आहे जिन जे साहित्य ऐं लिखणीअ में रस आहे, आनंद आहे। कहाणियूं, नाविल, मज़मून, नाटक, जीवनी ऐं कविताऊं लिखण सां गॾोगॾु सिंधी साहित्य जे इतिहास जूं कुझु कड़ियूं पिणु जोड़ण जी कोशिशि कई अथसि त तनक़ीदी लेख पिणु लिखिया अथसि। हेल ताईं संदसि 40 खां बि वधीक किताब जुदा जुदा सिन्फ़ुनि ते शाया थी
चुका आहिनि यानी रचिजी चुका आहिनि। अॼु असीं प्रोफेसर पोपटीअ जो सिंधी साहित्य कहाणी क्षेत्र में योगदान जे बारे में ॼाण हासिल कंदासीं। प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी साहित्य जे क्षेत्र में लॻभॻि कहाणियुनि सां शुरूआत कई। हिन लेखिका जूं कहाणियूं जेके मजमूअनि जे रूप में शाये थियूं आहिनि से आहिनि रंगीन ज़माने जूं ग़मगीन कहाणियूं सन 1953 ईस्वीअ में, पुकार 1953 ईस्वीअ में, कली गुलाब जी सागर शराब जो 1967 ईस्वीअ में, मूं तोखे प्यार कयो 1975 ईस्वीअ में, खज़ान जो दौर पूरो थियो 1976 में, शहनाज़ 1983 में, मूं तोखे प्यार कयो कहाणियुनि जे मजमूए ते खेसि तइलीमी खाते पारां इनाम पिणु 1980 में अता थियो यानी हासिल थियो। साहित्य जो ज़िंदगीअ सां गहरो लाॻापो आहे, तंहिं करे ज़िंदगीअ जे मसइलनि जो असरु साहित्य ते अवसि पवे थो। प्रोफेसर पोपटी ज़िंदगीअ जे उन्हनि अहम मसइलनि खे खणी उन्हनि में पंहिंजे कलम ज़रिए रंग भरण जी कोशिश कई आहे। प्रोफेसर गोविंद माली संदसि कहाणियुनि जो मजमूओ रंगीन ज़माने जूं गमगीन कहाणियूं पढ़ी फरमायो आहे त पोपटी भेण मूंखे हिकु लेखिका न पर हिकु फ़रियादण थी लॻे। फ़रियादण यानी पुकारींदड़। फ़रियादण हुअण करे के विद्वान खेसि मार्क्सवादी असर वारी लेखिका करे मञींदा आहिनि। पोपटी हीरानंदाणी जी कहाणियुनि में मौज़ूअनि जी नज़ाकत ऐं निरालप पिणु हूंदी आहे। हिन पुरुष जी ख़ुदगर्ज़ी ऐं स्त्रीअ जी लाचारीअ खे जुदा जुदा रूपनि में इज़हारियो आहे। सच त प्रोफेसर पोपटी कंहिं बि धारा जे वहकिरे सां न जुड़ी पंहिंजो हिकु अलॻि पेचरो वरितो आहे, जंहिं ते हलंदे हलंदे हिन साहिबा कहाणीकार जे रूप में पंहिंजी हिकु अलॻि हैसियत जोड़े वरिती आहे। सिंध जी महताब महबूब लेखिका पिणु प्रोफेसर पोपटी हीरानंदाणीअ जे बारे में लिखियो आहे त हिन जी कहाणियुनि में समाज जी सची ऐं ख़ूबसूरत अक्कासी कयल हूंदी आहे, माना प्रदर्शन कयल हूंदो आहे। हिकु समाज ऐं ज़िंदगी जो जेको लाॻापो आहे उन जो हिन जे लिखणियुनि में ख़ूबसूरत बयानु कयल हूंदो आहे। ज़िंदगीअ जी झलक, अंदर जी तड़फ़ ऐं उमंगूं हिन जी कहाणियुनि में तरह तरह सां नमूनदार थियल हूंदियूं आहिनि। जज़्बा असां पढ़ंदड़नि जी सोच सम्झ में हलचल पैदा कनि था। इहा ई हिन जे फ़न जी हिकु वॾी ख़ूबी आहे, हिन जी कला जी हिकु वॾी ख़ूबी आहे। अहिड़ीअ तरह अॼु असां प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी जी कहाणियुनि बाबति ॼाण हासिल कईसीं। सुभाणे प्रोफेसर पोपटी सिंधी साहित्य में कहिड़ा नावल, नाटक, मज़मून लिखिया आहिनि उन्हीअ बाबति ज़िक्र कंदासीं। धन्यवाद।